अवां ॾिसी रहिया आहियो रेडियो नेटवर्क झोल। चैनल खे सब्सक्राइब करियो। मीरपुर मथिलो ही जेको शहर आहे मीरपुर मथिले जो उन में मौजूदु आहियूं ऐं तव्हांखे जेकर पिया ही जेको रोड अचे रोड सां वठी पिया ऐं मीरपुर मथिलो बिल्कुलु तव्हां मीरपुर मथिलो में असां मौजूदु आहियूं। दोस्तों ही हयात पिताफ़ी जो शहर आहे जिते पाण साल में रुपए जी हयात पिताफ़ी मीरपुर मथिलो घोटकी जो ही हयात पिताफ़ी जिते तमामु वॾो मेलो बि लॻंदो आहे हर साल वांगुरु ऐं अवांखे ॾेखारींदासीं हयात पिताफ़ी। ये है जरवाल शहर। दोस्तों ये जरवाल शहर है। जरवाल शहर में मौजूद है बिल्कुल जरवाल शहर ही तव्हांखे मंज़र ॾेखारींदासीं जरवाल शहर आहे ऐं जरवाल शहर असांजो सदर जी दोस्त सां गॾु जरवाल शहर मां असां मौजूदु ये है जरवाल शहर। मतलब रोड वजे पे असां उते मौजूदु आहियूं।